प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भली ॻाल्हि। कंहिं सभु तव्हां वक़्फ़े खां अॻु में ॻाल्हि पे कई त ख़र्च घटाइण जो जेको मामिलो आहे उहो ॾाढो अहम आहे ऐं बिल्कुलु अहम आहे। तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं इमरान ख़ान साहिबु आयो त हुन चयो त भई असां ख़र्च घटाईंदासीं ऐं असां जेके बि फज़ूल ख़र्च आहिनि उहे सभु बंदि कंदासीं। ऐं हुन त ॿिया बि वॾा ऐलान कया त गवर्नर हाउसिस में यूनिवर्सिटियूं ठही वेंदियूं, पोइ साईं खे चवां सदर जो ऐवान सदर जेको आहे उहो तब्दील थी वेंदो वॾी कंहिं यूनिवर्सिटी में, पोइ हेतिरियूं नौकरियूं मिलंदियूं त हेतिरा ही थींदा, माना हिकिड़ा वॾा ख़्वाब हुआ। हीअ गवर्नमेंट जंहिंजे लाइ हेॾा वॾा चैलेंज आहिनि, जीअं कुरैशी साहिब बि चयो त हीअ को सवली ॻाल्हि कोन्हे त हाणे हिन मईशत खे संभालिजे, कीअं संभालिजे। ऐं पाणीअ जी खोट जे करे जेको असांजी एग्रीकल्चर जी सूरत हाल आहे उहा सख़्तु मुतासिर थी आहे। त अहिड़ी सूरत हाल में हुकूमत जे लाइ जेके चैलेंजिस आहिनि उनखे कीअं मुंहुं ॾींदी ऐं वाक़ई ख़र्च घटाइण वारो जेको आइटम आहे जेको हर दौर में अहम रहियो आहे, हाणे हिननि खे का सम्झ ईंदी त इनखे कनि। साईं सोज़ साहिबु कुझु अरसे खां वठी डॉक्टर कैसर बंगाली मुसलसल हिकिड़ी ॻाल्हि कंदो थो आयो जेको इमरान ख़ान जे दौर में इमरान ख़ान जे जेके ट्रोलर्स आहिनि उन्हनि हुनखे गद्दार बि करार ॾिनो। हुन चयो त बाबा कम्बेट ऐं नॉन कम्बेट बजट खे जेको आहे जे हवाले सां कुझु नज़रसानी कयो, ख़र्च घटायो। ख़र्च घटायो मतिलबु जेकॾहिं तव्हां सिंध में वञो भला सेक्रेटरी खे मतिलबु 13 करोड़नि जी गाॾी जी कहिड़ी ज़रूरत आहे, मतिलबु 8 करोड़नि जी गाॾी ते घुमण जी कहिड़ी ज़रूरत आहे, 1 करोड़ जी गाॾी ते घुमण जी कहिड़ी ज़रूरत आहे। तव्हां एॾियूं वॾियूं गाॾियूं था, मतिलबु पहिरियों मां असां सिंध गवर्नमेंट खे हिकु ऑफिसर वटि जेके 22 ग्रेड जा ऑफिसर 2-2 गाॾियूं आहिनि भाई हुननि खे। एक्ज़ैक्टली। अच्छा, जेका बजट ठाहींदा आहिनि कहिड़ी बदकिस्मती आहे जेको असां सिंध गवर्नमेंट खे कवर कयो आहे। जेका बजट थींदी आहे पहिरियों जेको रखंदा आहिनि गाॾियुनि जो, वॾियूं गाॾियूं जेके आहिनि उहे हुजनि, उहे ऑफिसूं लश हुजनि, ॿियूं शयूं कमु ज़ीरो, कारकर्दगी ज़ीरो। त सिंध गवर्नमेंट वफ़ाक़ी हुकूमत खे बि पंहिंजे जेके फेडरल सेक्रेटरीज़ आहिनि उहे सभिनी डिपार्टमेंट खोली, अदलिया हुजे, जेकॾहिं एस्टेब्लिशमेंट हुजे, ॿिया हुजे, सभिनी जा ख़र्च फौरी तौर ते घटाइणा पवंदा। हिन बजट में जेका नॉन डेवलपमेंट बजट बि जेको तमामु वॾो ख़र्च थिए थो उनखे अञा घटाइणो पवंदो। हीअ जेके शाह ख़र्चूं कनि था वेठा, भली सिंध हुजे या पंजाब हुजे या जेके सूबा बि आहिनि, इनखे मतिलबु बियॉन्ड द मीन सही थो चए न बाबा। हिकिड़ो फ़क़ीर ॿियो वरी मतिलबु अफ़ारा पुछड़ा, मतिलबु तव्हां मतिलबु माण्हू हिकिड़ो कमाए 1000 रुपया ऐं ख़र्च 4000 रुपया करे त कीअं थो करे, कीअं कंदो मैनेज मुमकिन न आहे न। हाणे तव्हां जेकॾहिं सेक्रेटरीज़ जूं गाॾियूं था ॻणियो, जेकॾहिं रुॻो गाॾियुनि जो मां नथो चवां, ॿिया बि ख़र्च अहिड़ा आहिनि जेके हाणे इमरान ख़ान साहिब जी तव्हां ॻाल्हि कई, हुन चयो त ख़र्च घटाईंदो, पर हले पियो माना घर खां वठी हेलीकॉप्टर। अच्छा, उनजी तावीज़ इहा ॾिनी वई त चई त 25 रुपया किलोमीटर जो थो अचे पियो। अरे बाबा इहा अक़ल जी ॻाल्हि आहे। अच्छा, हीअ ऐं वॾी ॻाल्हि इहा अथव त हाणे बि जॾहिं हुकूमत में न आहे त वरी जेको KPK हुकूमत आहे उनजा वसीला ख़र्च करे पियो, उनजे ई हेलीकॉप्टर ते घुमे पियो। हाणे हिते दुनिया ख़ामोश आहे। त असां इहो चवंदासीं फौरी तौर ते सिंध गवर्नमेंट हुजे, पंजाब हुजे, बलूचिस्तान हुजे, वफ़ाक़ी हुकूमत हुजे, इन सभिनी खे पंहिंजा नॉन डेवलपमेंट ख़र्च सफ़ा घटाइणा पवंदा। गाॾियुनि जो त मतिलबु वॾियूं गाॾियूं ख़तमु करे छॾनि, इम्पोर्टेड गाॾियूं जेके आहिनि उहे ख़तमु करे छॾनि। लोकल हिननि पाबंदी त हई आहे मुंहिंजे ख़्याल में, लग्ज़री जेके आइटम्स आहिनि ऐं गाॾियूं शायदि उहो इम्पोर्ट करणु थिए न, वफ़ाक़ी गवर्नमेंट ॾिनियूं आहियूं पाबंदियूं। त जेका सूबाई गवर्नमेंट या वफ़ाक़ी हुकूमत जेके गाॾियूं ख़रीद कंदियूं, बाबा हिकु महिमाननि जे लाइ हिकु बहितरीनु गाॾियूं तव्हां वटि जेके हाणे आयूं आहिनि उहे त तव्हां रखो भले ॿाहिरि मुल्क में, पर तव्हां 50 लख जी गाॾी में बि ज़बरदस्त क़िस्म जो घुमी सघो था। तव्हांखे 1 करोड़ जी गाॾी छो खपे घुमण जे लाइ, ऐं अहिड़ियूं 2-2-3 गाॾियूं छो खपनि, अहिड़ी वॾियूं ऑफिस में जेको ख़र्चु आहे उहो तव्हांखे छो खपे। त इहो हिकिड़ो हल आहे, फौरी तौर ते पंहिंजा ख़र्च घटायो ऐं ड्रास्टिक मतिलबु मतिलबु फौरी तौर ते जंगी बुनियाद ते इहो कमु करिणो पवंदो, न त बाक़ी को हल कोन्हे को जो त को फौरी तौर ते तव्हां मुआशी मामलनि मां निकिरी सघो। एग्रीकल्चर जी मां हींअर पूरो कंबर, शदाद कोट ऐं ॿियनि ॻोठनि मां जेको आहे सो डॉक्यूमेंट्रीज़ जे हवाले सां मां वियो हुउमि, जेको मां थी आयो आहियां, ॾाढी तकलीफ़ जी सूरत हाल आहे। मतिलबु हीउ वक़्तु आहे त कंहिं बि क़िस्म जी चांवरनि जे फसल जी, सारनि जी फसल जी तयारी, पोइ खाई त पंहिंजी जाइ ते तयारी ई न आहे। पाणी कोन्हे त पोइ तयारी कीअं थींदी। ऐं एॾो वॾो ख़तरनाक ब्लेंडर अचिणो आहे जो अॻियां जेको थियणो आहे, जेको सूरत हाल बिल्कुलु कुरैशी साहिबु बिल्कुलु दुरुस्त चयो। त हीअ जेको मूंखे हिकिड़ो ॻोठ में हिकिड़े चयो पिए त बाबा हारी पियो ॻाल्हाए त अदा ॻाल्हि इहा आहे त असांजो मसइलो न आहे, हाणे तव्हां शहरनि में वञो दुकानदार रहनि था त बाबा जेकॾहिं इहो फ़सुलु न थियो त असां वटि ख़रीदारी केरु कंदो।
ज़ाहिर आहे ख़रीदारी त उहो त मार्केट ते असरु त पवणो आहे न हुनजो। त इन जी सूरत हाल खे जेके इकोनॉमिस्ट आहिनि उन्हनि खे मतिलबु फ़ैसिलो करिणो पवंदो। एस्टेब्लिशमेंट गवर्नमेंट जेके बि सभु मिली करे हिकिड़ो फ़ैसिलो करिणो पवंदो। ख़र्च घटाइण में का दुश्मनी कोन्हे का, मुल्क खे स्टेट खे हलाइणु इंतिहाई इंपॉर्टेंट आहे, ख़र्च घटाइण को प्रॉब्लम न आहे, करे सघिजे थो। त इन जे करे इनखे ज़रूरी आहे त इन सूरत हाल खे जेको आहे सो नज़र में रखनि ऐं ख़र्च घटाइनि त जीअं जेको नुक़सानु थियो आहे मुआशी तौर ते। तव्हां केतिरो दफ़ा ख़ैरात घुरणु वेंदो मुल्कनि खां ऐं ख़ैरात घुरी ऐं पोइ अचे 8 करोड़ जी गाड़ी ते घुमंदो, इहो कीअं मुमकिन आहे? त इन सूरत हाल खे संभालण बिल्कुलु सही था चओ। अच्छा हाणे कैसम हीउ जेको इमरान ख़ान साहब जेको आहे सो उहो चवे थो बल्कि उनजी सॼी पार्टी उन्हनि जा फवाद चौधरी अॼु ॻाल्हायो आहे, ॿियनि ॻाल्हायो आहे, हुननि चयो त भई हे जेका हुकूमत आहे उहा आई इन जे लाइ त हिननि जा जेके पंहिंजा केसिस हलनि था हिननि जे ख़िलाफ़ उन मां जान छुटे ऐं नेब जो चेयरमैन तब्दील कनि। नेब जो चेयरमैन तब्दील थिए पियो, हुन ते शायदि इतफ़ाक़ बि थी वियो आहे। जस्टिस रिटायर्ड जेको मक़बूल बाक़िर साहब उन ते इतफ़ाक़ थी वियो आहे ऐं मुमकिन आहे त इहो थी वञे। इहो जेको इल्ज़ाम आहे इन हुकूमत जो उहो कीअं आहे? छाकाणि त ॾे बि ॾिसो न, अॻ में पीपुल्स पार्टी हुजे या नून लीग हुजे, उन्हनि सभिनी सां जेके बि उन्हनि जे ख़िलाफ़ु केस अञा ताईं को प्रूव कुझु बि कोन्ह थियो आहे। नेब जो माना इहो नेब जे इदारे जी इहा कारकर्दगी। साईं सरोज साहब, मां इहो चवंदुसि त असल में मौजूदा हुकूमत कमु त PTI वारनि जो कयो आहे। हीउ जो नेब खे जे कानून तब्दील कयूं, फ़ाइदो हिननि खे त कोन पियो आहे, फ़ाइदो त PTI खे पवंदो। को बि केस हुनजे ख़िलाफ़ु ठही न सघंदो, का गिरफ़्तारी न थी, सभु थींदो। त हीउ फ़ाइदो हुननि खे पियो आहे। हे त भोॻे चुका न, हे उन बेरहम नेब खे भोॻे चुका। हाणे त बचाव त हिननि त असल में कानून साइज़ जेके कई आहे उन 100% फ़ाइदो PTI खे पवणो आहे, ॿिए खे त पवणो न आहे। त हीउ इल्ज़ाम त बाबा हीउ पाण जेको आहे नेब जो चेयरमैन सां हाणे फ़र्क़ु कहिड़ो पए, कहिड़ो बि तब्दील कयो उहो हलंदो, पर हिननि जे मथां केस त कोन ठहंदा न। PTI जेके गिरफ़्तारियूं ईअं त कोन थींदियूं न। बिल्कुलु सही आहे, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो। नाज़रीन, तव्हां असांजी गुफ़्तगू ॿुधी। ईंदड़ हफ़्ते वरी नवनि इशूज़ सां गॾु तव्हांजे आॾो हाज़िर थिबो। तेसिताईं अल्लाह निकाब।